थी डायमेंशन्स आहिनि हिकु डायमेंशन्स जी ॻाल्हि जेका अली कई जेकर तव्हां सुठी पढ़ाई कई आहे ऐं तव्हां वटि गुरबत फ्रस्ट्रेशन आहे हिनखे तव्हां यूज़ करे हुनखे पंहिंजे पावर में कन्वर्ट करे एंड यू कैन बिल्ड वॾो स्टार्टअप तव्हां ठाहे सघो था पर मुंहिंजी नज़र में स्टार्टअप्स खां बि वॾो मसइलो हींअर सिंध में एम्प्लॉयमेंट जो आहे पढ़ी लिखी जेके ॿार थियनि था जेको तव्हांजो सुवालु आहे उहे असांजो करिकुलम या असांजा जेके इदारा आहिनि उन ॿारनि खे एम्प्लॉयबल नथा ठाहे मोकिलनि असांखे जेके इंडस्ट्री में असां वेठा आहियूं असांखे त माण्हू खपनि था इंडस्ट्री में जेको बि माण्हू बिज़नेस लॻाए वेठो आहे उनखे माण्हू खपनि था कमु करण वारा हाणे ॿार जेके एजुकेशन खां असांजा अचनि था उन पीरियड जे दौरान हुनजी उहा लर्निंग न थियल हूंदी जेका असांखे रिक्वायर्ड आहे एज ए इंडस्ट्री त उन में छा करणु घुरिजे त उनमें हिकिड़ो त जेको तव्हांखे ख़बर आहे असां कोशिशि करे रहिया आहियूं सिंध गवर्नमेंट बि पंजाब गवर्नमेंट वांगुरु कुझु इन ते PIT बि वांगुरु कुझु को अहिड़ो प्रोग्राम थिए ऐं शायदि हाणे करनि बि पिया पर उनखां अलावा खोड़ सारा लर्निंग प्लेटफॉर्म्स बि अवेलेबल आहिनि डिफरेंट इदारनि में जी कराची में सैलानी खां वठी ॿिया बि जेके खोड़ सारा इदारा आहिनि उहे फ्री में कराइनि था उहे कोर्सिस उनखां अलावा ॿिया जेके मार्केटेबल कोर्सिस आहिनि उहे कोर्स डिफरेंट जी यूडेमी आहे या ॿिया प्लेटफॉर्म्स आहिनि उते उहे कोर्सिस अवेलेबल आहिनि उन कोर्स खे अवेल कनि ऐं सभ खां पहिरीं ॾिसो जेसि तक तव्हां यूनिवर्सिटी जे डिग्री खां पोइ कमु सिखंदा न तेसि तक तव्हां एम्प्लॉयबल न थींदा असांखे डिग्री नौकिरी नथी ॾेई सघे असांखे स्किल नौकिरी ॾेई सघनि था त उहो स्किल अगरि तव्हां नथा सिखी सघो ऐं स्किल पंहिंजे पाण खे अपग्रेड नथा करे सघो तव्हां मार्केट में फिट न आहियो त मार्केट में अगरि फिट थियणो आहे त तव्हां बेशक तव्हां वटि डिग्री न आहे तव्हां वटि सिर्फ़ु इंटरमीडिएट आहे तव्हांखे सिर्फ़ु थोरी घणी इंग्लिश अचे थी त तव्हां वटि पर स्किल आहे त उन स्किल जी बेसिस ते तव्हां सुठी एम्प्लॉयमेंट हासिल करे सघो था स्किल से वाले का जब सेशन खत्म थींदो आहे स्टोरी जरूर ॿुधाईंदो सना साहिब खां इहो पुछंदुसि त इंक्यूबेशन सेंटर में ख़ासि करे कराची छो जो